जी हिन टाइम ते जेको असां रिज़ाया सोसाइटी जे अंदरि मौजूदु आहियूं असां ॾिसूं था त मुंहिंजे बैक साइड ते जेको आहे 4 जेके सर्चर मौजूदु आहिनि जेके सर्चिंग करे रहिया आहिनि। हीअ हिते जॾहिं कोई बि ज़ाइरीन अंदरि मजलिस में वञण लाइ शिरकत करण लाइ ईंदो आहे त हिन खे अंदरि वञण खां पहिरियां हिन जी प्रॉपर बॉडी सर्चिंग कई वेंदी आहे। हिन सां गॾु गॾु अगरि हुन वटि कोई सामान हूंदो आहे या ॿियो कोई शइ हूंदी आहे त हुन प्रॉपर चेक करण खां पोइ जेको आहे हिन खे अंदरि वञण जी इजाज़त ॾिनी हूंदी आहे। असां ॾिसूं था कि स्क्वाड जेको आहे प्रॉपर ट्रेनिंग वठण खां पोइ हिन खे अहम ज़िम्मेदारी ॾिनी वेंदी आहे। जंहिंखां पोइ जॾहिं हीअ क्लियर थींदा आहिनि क्लियर थियण खां पोइ जेको आहे हिन खे अंदरि वञण जी इजाज़त ॾिनी आहे। अगरि हिन खे कोई बि माण्हू या कोई बि शइ मशकूक ईंदी आहे त हिते मौजूदु पुलिस ऐं ॿिया जेके इदारा हूंदा आहिनि उन्हनि खे उन्हनि जे बारे में ॿुधायो वेंदो आहे। असां हिन टाइम ते जेको आहे रिज़विया सोसाइटी में मौजूदु रहां बूतरा स्काउट जी तरफ़ां जेको आहे सिक्योरिटी जा तमामु मामला ॾिठा था वञनि। हलो त मां हिकु नंढड़ो ॿारु जेको नंढी उमिरि में बि असां स्काउट्स में शामिलु थी चुको आहे उहो जेको सिक्योरिटी आहे जेको आहे ज़िम्मेदारियूं जेको आहे उहो अदा करे रहियो आहे। अचो त न पुछे था करायूं त उहो कहिड़ी तरह सिक्योरिटी कंदा ऐं हू कहिड़ी तरह सर्चिंग कंदा उन कहिड़ी कहिड़ी ट्रेनिंग ॾिनी हुई ऐं केतिरे अरसे खां हू जेको है मौजूद है। तो बेटा सबसे पहले तो ये बताएं कि आपको कितना अर्सा हो गया है यहाँ पर स्काउट में काम करते हुए सीखते हुए और आपकी क्या जिम्मेदारी है यहाँ पर? हमारी ये जिम्मेदारी है कि हम यहाँ ड्यूटी देते हैं और मौला की खिदमत करते हैं और हम अदालतों की खिदमत करते हैं। मतलब आप यहाँ इसके साथ सर्चिंग का काम करते हैं, सर्चिंग में आप बच्चों को सर्च कर रहे हैं, ये एक जिम्मेदारी है बहुत बड़ी, इस हवाले से बताएं। ये हमारे लिए बहुत एहसास की बात है कि हम मौला की खिदमत कर रहे हैं और हम सर्चिंग करते हैं। जी नंढे बारी ॻाल्हि ॿुधी हू चवंदो त हू इमाम हुसैन जी मोहबत में जेको आहे हिते हिन टाइम ते मौजूदु आहे ऐं पंहिंजी जेको आहे रज़ाकाराना तौर ते जेको आहे सिक्योरिटी जा जेके फ़राइज़ आहिनि उहो अंजाम ॾेई रहियो आहे।